जुल्फकार अली भुट्टो के फेयर ट्रायल जो हक न ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट 44 वरनि खां पोइ ग़लती तस्लीम करे वरिती सदाती रेफरेंस ते राय ॾींदे अदालत जो चवणु आहे त जुल्फकार अली भुट्टो जी सज़ा आइन में ॾिनल बुनियादी इंसानी हक़नि मूजिब न हुई। आइनी घुर्जूं पूरियूं करण खां सवाइ भुट्टे खे फाही जी सज़ा ॾिनी वई। अदालत जी राय आहे त भुट्टे खे फेयर ट्रायल जो बुनियादी हक़ न मिलियो। केस में नज़रसानी दरख़्वास्त ख़ारिज थी चुकी, फ़ैसिलो क़तई थी वियो। सज़ा जो फ़ैसिलो तब्दील करण जो को भी कानूनी तरीक़ेकार मौजूद नाहे। आइन ऐं कानून अहिड़ो मैकेनिज़म फराहम नथो करे जंहिंसां फ़ैसिलो कालअदम करार ॾिनो वञे। तारीख़ में अहिड़ा केतिराई केस आहिनि जिन में दुरुस्त फ़ैसिला नाहिनि थिया। ख़ुदि एहतिसाबी लाइ माज़ी जी ग़लति क़िस्मनि ऐं ग़लतियुनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे। माज़ी जी ग़लतियुनि जे अज़ाले खां सवाइ सही रस्ते ॾांहुं नथो वञी सघिजे। सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट जी राय ॿुधण वक़्तु अदालत में मौजूद बीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लुड़क लाड़े वेठो। अदालती राय तारीख़ी क़दम करार संदसि चवणु आहे त शहीद भुट्टो रेफरेंस बाबति सुप्रीम कोर्ट अॼु ताईं फ़ैसिलो ॿुधायो आहे। 44 वरनि बाद तारीख़ दुरुस्त थियण वञी रही आहे। सुप्रीम कोर्ट चयो आहे त शहीद भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल जो मौक़ो नाहे ॾिनो वियो। फ़ैसिले बाद उमीद आहे त निज़ाम सही रुख में हलणु शुरू थी वेंदो। सुप्रीम कोर्ट जे तफ़सीली फ़ैसिले बाद वकीलनि सां मशवरे बाद तफ़सीली ॻाल्हियूं कंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पेशावर आमद। गवर्नर हाजी गुलाम अली बरसात मुतासिरनि सां मुलाक़ात, इमदादी चेक विराया। वज़ीर आज़म जो चवणु आहे त केपी में तूफ़ानी बरसातुनि सबबि ॿारनि समेत 40 माण्हू फ़ौत थिया। उन खां वधीक मुसीबत जी घड़ी नथी थी सघे। वफ़ाक़ी सरकार मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कंदी। पंजाब ऐं केपी जी काबीना कसम खणी वरितो। पंजाब जी 18 रुकनी काबीना खे गवर्नर हाउस लाहौर में कोठाल तक़रीब में गवर्नर बलीगुर रहमान कसम खणायो। मरियम औरंगज़ेब, अज़मा बुखारी, आशिक़ किरमानी, चौधरी शाफ़ी हुसैन ऐं ॿिया कसम खणंदड़नि में शामिल। ख़ैबर पख्तूनख्वा जी 15 रुकनी काबीना भी कसम खयो। गवर्नर हाजी गुलाम अली काबीना मेंबरनि खे कसम खणायो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां हेवी इंडस्ट्रीज टेक्सटा जो दौरो जदीद टैंक जी निमा वारी तक़रीब में ख़ासि महिमान तौर ते शिरकत। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हैदर टैंक जदीद तरीन टेक्नोलॉजी, फायर पावर, तहफ़्फ़ुज़ ऐं एहतियाती उपान जी ख़ासियतुनि वारी आहे। आर्मी चीफ कामयाबी ते ऑफिसरनि ऐं अफ़रादी क़ुवत वारे अज़म जी वाखाण। एमक्यूएम पाकिस्तान ऑडियो लीक थियण बाद राब्ता कमेटी टोड़े छॾी, नए सिर जोड़ जो फ़ैसिलो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सदारत हेठि थियल इजलास में राब्ता कमेटी टोड़ी वई। एडॉक कमेटी कायम मुस्तफ़ा कमाल, फारूक सत्तार, नसरीन जलील, अनीस कायम खानी ॿिया भी शामिल। केटी बंदर बरसात समुंड में बुॾी वियल होड़े में सवार 14 मोहाणा हथ न अची सघिया। रेस्क्यू ऑपरेशन ॿिए ॾियारे भी जारी। डिप्टी कमिश्नर ठटे जो चवणु आहे त होड़े में 45 मोहाणा सवार हुआ, जिन मां 31 खे बचायो वियो। 14 जी ॻोल्हा कई पई वञे। हाला भरिसां 5 ॿारनि जी माउ, गोलियूं हणी क़तल। अणॼातल माण्हुनि बेनज़ीर ज़ाल ख़ादिम ख़ास केडीअ खे घर अंदरि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए बाद जवाबदार फरार, मढ़ अस्पताल मुंतक़िल। खानपुर वेझो हफ़्तो अॻु अगवा थियल पोलियो ऑफिसर बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त नई बपड़ खे कर्जे वारे इलाइक़े मां मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। पाकिस्तान सुपर लीग 90 मैच में लाहौर कलंदर्स इस्लामाबाद यूनाइटेड खे 163 रन जो हदफ ॾेई छॾियो। लाहौर जी बैटिंग जारी। पहिरीं मैच में कराची किंग्स कोयटा ग्लेडिएटर्स खे 70 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी।